अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत से हूंदो। अदा बस अल्हम्दुलिल्लाह हलन था पिया दौरा तूफ़ानी मीटअप्स ऐं कल्ह टियों ॾींहं खां बस आराम हले पियो। कल्ह मूंखे घर वारा ही चवनि पिया त मुंहुं कारो थी वियो थी, को फेशियल वेशियल कराए, का शइ कराए, मसाज वसाज कराए। त मां चयो हा ॾिसूं था। पोइ मां वरी हाणे आयुमि हिकिड़े दोस्त सां मिलणु, पंहिंजे प्यारे पीउ सां। त उनखे ॾिठुमि मां, मुंहिंजूं अखियूं खुली जूं खुलियूं रहिजी वियूं। मां चयो हल भेणा माशाअल्लाह, तूं मांखां वधीक कीअं सुहिणो थी वियो आहे अदा, छा तुंहिंजी ख़ूबसूरती जो राज़ आहे? अचो त उन खां पुछूं था पिया। तव्हां ॿुधायो अदा केरु हूंदो उहो जेको छा नओं नओं सुहिणो थी? साईं बसि बिल्कुलु बिल्कुलु अदा, तव्हां सही सुञातो। असांजो प्यारो दोस्त कीअं सुञातो? सौराब सूमरो असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असांजो दोस्त ज़फ़र भुट्टो साहिबु आयो आहे ऐं इहो चवणु सही न आहे त ईअं को मोकारो थी वियो आहे। छा ईअं चइबो आहे त कलर सांवरो थी वियो अथई थोरो? सही। हा, छो जो डायरेक्ट माना ईअं न चइबो आहे त मोकारो थी वियो आहे। छा दोस्तो वॾी महिरबानी, दोस्त पहुतो आहे हिते अची ऐं अमेरिका खां मुंहिंजे ख़्याल में महीनो ॾेढ त थी वियो आहे तव्हांखे हिते आहे। पर मूंसां अॼु मिलियो आहे। अॼु जीअं ई मिलियो आहे त बसि पोइ हिते मीटअप शुरू थी वियो आहे, मीटर बि शुरू थी वियो आहे, लाइव बि अची वियो। बिल्कुलु सॼी ॻाल्हियुनि खे छॾ। थोरा बि इहो ॿुधा त कहिड़ी छा राज़ आहे तुंहिंजी माशाअल्लाह हिन गोरी रंगत जो? गोरी रंगत मां विच में यको हुयमि सांवरो, जेको अलीगुल बि चवंदो हो त रंग जो दुश्मन आहे ऐं हिन खे ॾिसी देगड़ा बि शर्माईंदा आहिनि। तो हाणे उहे अलीगुल सभु पंच लाइनूं ज़ाया थी वियूं जॾहिं खां मुंहिंजो कलर फेयर थी वियो आहे। हिन जो राज़ इहो आहे, हिकु त नमाज़ पाबंदी सां पढ़ूं था माशाअल्लाह, ॿियो हिकिड़ी क्रीम बि आहे, वरी हुन नालो खणंदमि त हुनखे खामा कमर्शियल ठही वेंदो फ्री में हरू भरू। बिल्कुलु न न बहरहाल उहा क्रीम आहे जेका मुंहिंजे दोस्त गामूअ मूंखे सजेस्ट कई। सही। छो जो मां गामूअ खे चयो त यार सॼा असां तुंहिंजा ॿिया बि मिट माइट ॾिठा आहिनि, उहे एॾा अच्छा न आहिनि जहिड़ो तूं आहे। सो हाणे मूंखे ॿुधाए इहो राज़ छा आहे? ॿई वीडियोज़ ठाहियूं था गॾु त माण्हू चवंदा त ब्लैक एंड वाइट वीडियो था ॾिसूं असां। तो हिन जे करे हाणे कलर मिड़ई माशाअल्लाह कुझु न कुझु सही थी वियो आहे। जेको ॾिसे थो चए थो माशाअल्लाह सुहिणो थी पियो आहे। हा साईं, सुहिणो त पैदाइशी तौर ते हुयुमि, विच में थोरो ईअं दुहाटिजी वियो हुउमि। सो हिन जे करे दोस्त इहो चयो त मूंखे बि इहो ॿुधाए, पोइ मां हिनखे ऑफलाइन ॿुधाईंदुमि ऑफ द रिकॉर्ड इहो कहिड़ो राज़ आहे। सही। ॿिया बि दोस्त अची विया आहिनि यार। बसि दोस्त ईंदा था वञनि साईं। हिन जे करे ई हाणे इहो ॿुधा त माण्हू मूंखे ॿी ॻाल्हि चवनि था पिया। कहिड़ी? त तूं सफ़ा गामू वांगुरु थो लॻे, ॿाहिरि त न आयो, तोखे छा थो लॻे? हा, गामू जो भाउ लॻे थो, वाक़ई लॻे थो कुंभ जे मेले में कोई विछड़ी विया आहे या शिकारपुर तां वञण न थींदो आहे हेॾे। शिकारपुर मूंखे लॻे थो त सखर वारो सदरुद्दीन बादशाह जे मेले ते। हा, मुंहिंजे ख़्याल में या त शिकारपुर में बि घणियूं दरगाहूं आहिनि, मेला लॻंदा आहिनि होॾे, सखर में बि, रोड़ी में बि। उते थी सघे थो तव्हां नंढे लाइ विछड़ी विया हुजे, लॻे बाक़ाइदे गामू जो जाड़ो भाउ थो। ऐं कुझु उन वारी बि हिसे मज़ा बि अथसि, सेंस ऑफ ह्यूमर बि। ज़फ़र भुट्टो साहिबु जेका पहुतो आहे न न, ऐं दोस्तनि खे ॿुधायां था शेयर कंदा हलो। हिन वक़्तु असां पंहिंजे ॿियनि दोस्तनि खे बि मिस था कयूं पिया। अलीगुल मला छा आहे जो शिफ्ट थी वियो आहे बैरिया टाउन। हा, होॾे हूंदो आहे तक़रीबन। ऐं बाक़ी गामू जेको आहे उहो बि दोस्तनि सां जोहर में किथे। न न इंशाल्लाह जल्द हिकिड़ो कचहरी कंदासीं, महफ़िल कंदासीं। ॿिया बि दोस्त वरी उहो शेर दिलगाह जेको आहे उहो कोरंगी रहंदो आहे, वाहिद रज़ा आहे सचलकोट। हुन माशाअल्लाह पंहिंजो बिज़नेस शुरू कयो आहे गाहो भला। गाहो शेर दिलगाह कहिड़ो बिज़नेस? बाक़ी वीडियो काथे भरी थो सदाईं हे सौदो वठणु ईंदो अथसि। इहो दुकानु असांजे पाड़े में आहे हिते जामनदास जो। अच्छा, हिन जो न आहे? न न, हिन जो काथे आहे वीचारो? मां त सम्झां पियो हिन जो आहे। न न न न, इहो आहे जामनदास जो दुकानु आहे। अच्छा। ऐं वीडियोज़ वग़ैरह हुते ठाहींदा आहियूं। त साईं दोस्तो वॾी महिरबानी। ऐं तव्हां सभिनी खे मां अदा गुज़ारिश कंदुमि, जीअं तव्हां प्यार कयो था असां सां, तव्हांजी महिनत जारी रखो। घणा दोस्त ईअं चवंदा आहिनि वीडियोज़ रखूं था, व्यूज़ नथा अचनि, सब्सक्राइबर्स नथा वधनि। त भाउ इहे सब्सक्राइबर्स त तकड़ में तव्हां न वधंदा तव्हां। त दोस्तो बसि इंटरनेट जो बि थोरो मसइलो आहे, मानी बि अचे थी आख़िर में। सौराब असां वेठा परे आहियूं, हिते सिग्नल जो थोरो प्रॉब्लम आहे, शहर खां ॿाहिरि वेठा आहियूं सफ़ा। ऐं आख़िर में बसि दोस्तनि खे इहो ई चवंदा त महिनत पंहिंजी जारी रखो, किथे न किथे कोई न कोई तव्हांखे ज़रूरु ॾिसे थो वेठो। ऐं इन में न वञिजो त व्यूज़ नथा अचनि या सब्सक्राइबर नथा वधनि। आहिस्ते आहिस्ते सब्सक्राइबर बि वधंदा आहिनि, व्यूज़ बि ईंदा आहिनि। व्यूज़ तॾहिं ईंदा जॾहिं तव्हांजो कंटेंट जेको आहे उहो हटके हूंदो, कुझु यूनिक क़िस्म जो हूंदो।
इन करे तव्हां यूनिक क़िस्म जो कंटेंट ठाहींदा रहो, ऑडियो वीडियो जो ख़्यालु रखंदा रहो। बाक़ी यूट्यूब पंहिंजो आहे बाबा, काॾे पंहिंजो चैनल खोले। मां छा चयो मां पोइ साल हा त सैटेलाइट बंदि थी वेंदा आस्ते आस्ते, हर को सोशल मीडिया में हिन मोबाइल जे थ्रू पहुचे। हर माण्हू जो पंहिंजो चैनल आहे ऐं हर माण्हू पंहिंजे चैनल जो मालिक आहे, MD आहे, CEO, सभु कुझु पाण ई पाण ई एम्प्लॉई आहे। ऐं वॾो मज़ो उन में आहे वरी, माना पंहिंजी मर्ज़ी आहे न जॾहिं बी योर ओन बॉस। हा मर्ज़ी आहे न, जेॾी महिल रिकॉर्डिंग कयूं न कयूं, एडिट कयूं, वीडियो अपलोड कयूं न कयूं, असांजी मर्ज़ी आहे। हक़ीक़त आहे। ऐं ॾिसूं केतिरा व्यूज़ अचंदा, असांजो रिज़ल्ट अची थो वञे साम्हूं। ऐं हिन में इहो बि फ़ाइदो आहे न, हुन में त ईअं त प्रोग्राम हलियो वियो न, हा हिन में त बस मीटर चालू आहे, मीटर चालू आहे, पियो हूंदो उमिरि सॼी उमिरि। असांजा ईंदड़ माना ॾोटरा पोटरा इंशाल्लाह उन्हनि खे रेवेन्यू मिलंदा पिया, उहे बि रेवेन्यू मिलंदा, उहे बि ॾिसंदा हुया। इहो कमु बि कंदा असां वॾा, एॾी स्ट्रगल कंदा हुया। बिल्कुलु त बिल्कुलु। तव्हां बि स्ट्रगल जारी रखो दोस्तो। ऐं असांजी बि हाणे मुंहिंजे ख्याल मानी बि अची वई आहे, डिनर जो प्रोग्राम आहे। तव्हांखे बि सलाह आहे, तव्हां भली खाई वठो, डिजिटल सलाह। हा तव्हां भली हेॾे खाई वठो, असां हिते खाऊं था। वॾी महिरबानी दोस्तो, लख कुर्बा। सही दोस्तो, वॾी महिरबानी। बस शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी, लख कुर्ब थींदा, जेतिरो थी सघे वॾी महिरबानी। ऐं अदा इंशाल्लाह मां कराची में आहियां अॼुकल्ह, इंशाल्लाह जल्द हिते बि दोस्त काफ़ी रहिजी विया पोएं दफ़े, पर वक़्तनि फ़वक़्तनि मिलंदासीं, तव्हां सां कचेरा कंदासीं। ऐं बिल्कुलु भाउ मुंहिंजा शेयर करे छॾिजो हिन वीडियो खे, बसि हिकिड़ो क्लिक साईं, को ख़र्चु न आहे, मुफ़्त कमु आहे। सरफराज़ बुरोई नवाब शाह वारे खे कॉल करियो। ख़ालिद कुरैशी साहब बिल्कुलु मां अचे सोराब, मां चवांसि थो वॾी महिरबानी। उमैर ख़ान वॾी महिरबानी। शेयर कंदा हलो अदा, तव्हांजा लख कुर्ब थींदा। इहो हुयो असांजो प्यारो दोस्त सोराब असां सां गॾु। त साईं बसि हाणे असां मानी जी तयारी कयूं था, मानी खे इंतज़ारु न कराइजे। ऐं दुआनि में यादि, इंशाल्लाह जल्द मिलंदासीं वरी। लख कुर्ब, अल्लाह हाफ़िज़।